को ज़मानो हो पाकिस्तान क्रिकेट टीम जो ओपनिंग बैटर अहमद शहज़ाद ऐं मिडल ऑर्डर बैटर उमर अकमल पाकिस्तान टीम लाइ लाज़िम मलज़ूम सम्झा वेंदा हुआ। संदसि मौजूदगीअ दौरान पाकिस्तान कई अहम मौक़नि ते कामयाबियूं माणियूं, पर पोइ क़िस्मत कहिड़ो खाधो ऐं ॿई पंहिंजी लापरवाहियुनि जे वर चढ़ी टीम मां ॿाहिरि थी विया। डिघे अरसे खां टीम खां ॿाहिरि रहंदड़ उमर अकमल ऐं अहमद शहज़ाद पाकिस्तानी सिलेक्टरनि जी नज़रनि खां ओझल रहिया आहिनि ऐं हाणे ईअं महसूस थी रहियो आहे त संदसि चाहींदड़ शायदि ॿिन्ही खे पाकिस्तान जी सब्ज़ जर्सीअ में ॿीहर न ॾिसी सघंदा। वेझराईअ में उमर अकमल ऐं अहमद शहज़ाद जी पाकिस्तान टीम मां निकालीअ बाबति पाकिस्तान जे सीनियर तजिज़िया निगार मिर्ज़ा इक़बाल बेग बि छिरकाईंदड़ इंकशाफ़ कया आहिनि। हुन ॿुधायो आहे त अहमद शहज़ाद ऐं उमर अकमल खे जिते पाकिस्तान टीम जे मुस्तक़बिल संवारणु घुरिजे हा, पर हुननि पंहिंजो क्रिकेट कैरियर पाण ई तबाह करे छॾियो। हिकु शो दौरान मिर्ज़ा इक़बाल ॿुधायो त 2017 वारी चैंपियंस ट्रॉफी लाइ उमर अकमल खे पाकिस्तान स्क्वाड में शामिल कयो वियो, पर कोच मिकी आर्थर खेसि अनफिट करार ॾेई वतन वापसि अमाने छॾियो। उन खां पोइ मिकी आर्थर ऐं उमर अकमल में सर्द जंग शुरू थी, जंहिंजी पुॼाणी उमर अकमल जी टीम मां निकालीअ जी सूरत ते थी। तजिज़िया निगार ओपनिंग बैटर अहमद शहज़ाद जे हवाले सां ॿुधायो त अहमद शहज़ाद अञा ताईं महिनत करे रहियो आहे। हू हार मञण वारनि मां न आहे, पर हिकु वक़्तु अहिड़ो बि हो जॾहिं क़ौमी टीम में अहमद शहज़ाद जो नालो कप्तान तौरु वरितो पियो वियो, पर हू पंहिंजी कुझु ग़लतियुनि जे करे पाकिस्तान टीम खां घणो परे थी वियो।